2,60,00,000 बच्चे आर आउट ऑफ स्कूल इन पाकिस्तान। और अगर इसी तरीके से हम चलते रहे जैसे अभी चल रहे हैं, अगले 10 साल में ये 5 करोड़ तक जा सकते हैं। जस्ट इमेजिन, मीन्स कि हम सब ने एक्ट करना है, नेशनल लेवल पे एक्ट करना है, इसको एक इमरजेंसी समझ के काम करना है। और नॉट वेरी प्राउड ऑफ इट, बट एटलीस्ट एक्चुअली एम्बैरेस्ड अबाउट इट, कि हमारे अपने सूबे में 70 लाख के करीब बच्चे आउट ऑफ स्कूल हैं। एजुकेशन डिपार्टमेंट इन नंबर से थोड़ा डिफर करता है, बट वट एवर 70 नहीं है, उससे थोड़ा कम है। वन इज इवन वन टू मेनी। हमने देखा ट्रेडिशनल तरीका जो हमारा है उससे हम ये मसला सॉल्व नहीं कर सक रहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां 70 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि हुअण जो एतिराफ़। संदसि चवणु आहे त मुल्क में 2 करोड़ 60 लख ऐं सिंध में 70 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि। तालीमी मैदान में ख़ानगी शोबे जो अहम किरदारु आहे। स्कूल खां ॿाहिरि ॿारनि खे स्कूलनि में आणण जी कोशिशि कई पई वञे। कम्यूनिटी बेस्ड स्कूल क़ाइमु करणु ज़रूरी आहे। ईंदड़ 3 सालनि में 30 लख ॿारनि खे स्कूलनि में आणण जो हदफ़ आहे। आइनी अदालत के चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान चयो आहे त आइन जी तशरीह शफ़ाफ़ियत, आज़ादी ऐं दयानतदारी सां कई वेंदी। आइनी अदालत क़ाइमु थियणु क़ौमी आइनी जिदोजहद में अहम कामयाबी आहे। पहिरीं चीफ जस्टिस तौर आइनी अदालत जो बुनियाद क़ाइमु करण जो मौक़ो मिलियो आहे। बुनियादी हक़नि जी हिफ़ाज़त आइनी अदालत जी पहिरीं तरजीह हूंदी। जिस्कम चेयरमैन सनान कुरैशी MQM जे सिंध विरहाइण जे बयान खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध टोड़नि जी ॻाल्हि कंदड़ मक़बूल सिद्दीकी ऐं संदसि टोले खे सूबे में सियासत करण जो हक़ नाहे। सिंध विरहाइण जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे पनाहगीर कैंपुनि ताईं महदूद कयो वञे। कराची जो माहौल ख़राब करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उर्दू आबादी खे बि सिंध विरहाइण जी ॻाल्हि कंदड़नि जो घेरा करणु घुरिजे। तहरीक तहफ़ुज़ आइन जे सॾ ते 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त 26 ऐं 27 आइनी तरमीमूं गैर क़ानूनी आहिनि। अवाम रद्द करे चुको आहे। आइनी तरमीम सां सुप्रीम कोर्ट जे इख़्तियारनि ऐं अदलिया जो क़त्लेआम कयो पियो वञे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमून सां शहीद तरक़ियाती बैंक जे वफ़द जी मुलाक़ात। संदसि चवणु आहे त रेड लाइन BRT खे सरकारी सतह ते मिसाली मनसूबो बणाइण लाइ हुकूमत भरपूर कोशिश करे रही आहे। सिंध सरकार मनसूबो तेज़ी सां मुकमल करण लाइ ॾींहुं राति कमु करे रही आहे। रेड लाइन BRT जा मसइला हल करण लाइ अमली फ़ैसिला कया विया आहिनि। रेड लाइन BRT खे जल्द मुकमल करे शहरनि खे जदीद सफ़री सहूलियत फ़राहम कई वेंदी। फैसलाबाद इलाइक़े मलकपुर में केमिकल जी फैक्ट्री अंदरि बॉयलर फाटण सबबि धमाको। 19 ॼणा फोत, 9 ज़ख़्मी। फोतनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फैक्ट्री में बाहि ऐं भरपासे जे घरनि जूं छितियूं तबाह। फैसलाबाद जे कमिश्नर जो चवणु आहे त फैक्ट्री ऐं भरपासे जे घरनि खे वधीक नुक़सानु थियो आहे। KP जो वॾो वज़ीर सुहेल आफ़रीदी ऐं PTI उम्मीदवार शहरनाज़ अयूब इलेक्शन कमीशन में पेश न थिया। सुहेल आफ़रीदी बदिरां एडवोकेट जनरल KP ऐं वकील पेश थिया। जवाब में चयो वियो आहे त KP जे वॾे वज़ीर खे इलेक्शन कमीशन में तलब करणु गैर क़ानूनी आहे। पीर ॻोठ वेझो ॻोठ मोहम्मद छुटल ॼामड़ो मां 2 भाइर मुबैना तौरु अगवा। 6 हथियारबंद बशीर ऐं अकरम ॼामड़ो खे अगवा करे विया। वारसनि जो चवणु आहे त 2 भाइर केलनि जे बाग़ ते कमु करणु वञी रहिया हुआ त रस्ते मां अगवा थी विया आहिनि। ख़दशो आहे त हथियारबंदनि 2 भाइरनि खे क़तलु करे छॾींदा। फैज़ मोहम्मद मुंडो थाणे ते इतला ॾिनो आहे। बाढ़ जे ॻोठ गुलशन चांडियो में चांडिया बिरादरी जी ॿिंदुरनि में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो, नौजवान क़तल। झेड़े जे नतीजे में 35 वरनि जो अजीब चांडियो गोलियुनि जो ख़ाज बणिजी वियो। इलाइक़े में छिकताण।
सीनियर सियासतदान ऐं सरवर जमायत जे अॻूणे रूहानी पेशवा मखदूम अमीन फ़हीम जी 10हीं वरसी मल्हाई पे वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां पांधीड़नि जी हाला आमद। मटियारी ज़िले में आम मोकल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां सीनियर सियासतदान मखदूम अमीन फ़हीम खे भेटा। संदसि चवणु आहे त मखदूम अमीन फ़हीम पार्टी क़यादत जे टिनि नसुलनि सां अवामी हक़नि लाइ जिदोजहद कई। मखदूम अमीन फ़हीम जो ख़्यालु कॾहिं बि भॼी न सघंदो, संदनि दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदो। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी, सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ सरगर्मियूं तेज़। खिपरे में मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल क़ाइमु। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में औरत समेत 6 ॼणा फोत, 5 ज़ख़्मी। मिठी भरिसां ट्रालर ऐं कार में टक्कर सबबि 2 ॼणा फोत। मांझनि वेझो मुसाफ़िर कोच ऐं कार में टक्कर जे नतीजे में 1 ॼणो हयाती विञाए वेठो। कढण भरिसां 2 मोटरसाइकिल में टक्कर सबबि 1 ॼणो फोत। गढ़ी यासीन वेझो मुसाफ़िर कोच जे टक्कर में ॻोठाणो फोत। खिपरे भरिसां रिक्शा कल्टी थियण सबबि 1 औरत हयाती विञाए वेठी। एशिया सीरीज़ जी पहिरीं टेस्ट मैच में इंग्लैंड जी टीम रुगो 172 रन्सुनि ते ढेर। हेरब्रॉक जी 50, ओलीपॉप जूं 46 ऐं जेमी समथ जूं 33 रन्सूं। स्टार बैटर जोई रूट जो खातो ई न खोले सघियो। मचल स्टार्क जूं 7 विकेटूं। ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम बि ॾुखियाईनि जो शिकार। ओपनर जे खातो खोलण खां सवाइ आउट।